सभिनी प्यारनि खे सिक वारनि खे सभिनी दोस्तनि खे अस्सलाम वालेकुम। हक़ मौजूद या अली मदद। कल लाइव आयासीं पर कंहिं नेटवर्क जे मसइले जे करे लाइव कोन अची सघियासीं, घणो टाइम ॻाल्हाए कोन सघियासीं। ज़ाहिरी जेके हाल अहवाल करणा हुया उहे कोन करे सघियासीं। अॼु दिलि चाहियो त वरी दोस्तनि जे साम्हूं थिजे। सुणो साईं, कल्ह खां वठी इशू इहो ते ॻाल्हाइण जे लाइ लाइव अचां पियो। त कुझु ॾींहं पहिरियों जेको आहे सो का अदा सांवल ॻाल्हि कई हुई, उहा अची जेको सिंध टीवी शायद जागीरानी होस्ट हुयो, अदा घायल बि हुयो हुन सां गॾु। हुन ॻाल्हि कई त जेको कलाम आहे पापी आहे, इहो ज़ाहिद शेख बाबा साईं जो सरदार अली बार बुढ़ो जो चोरी कयो आहे ऐं हुन ॻायो आहे, सरमन सिंधी खां ॻाल्हायो। त पहिरीं इहा बिल्कुलु हक़ीक़त आहे, इहो कलाम बाबा साईं जो आहे, जेको शायदि कुझु दोस्तनि जे चवण मुताबिक़ त उहो 1982 में कंहिं दोस्त जी शादी हुई, जंहिंमें कुर्बान ढोलक नवाज़ मोरे वारो उहो बि हुयो, बाबा जन पाण उन महफ़िल में ॻायो। पहिरीं ॻाल्हि मां कंदुसि त अदा ज़ाहिद साईं, अर्ज़ु इहो आहे त जेकॾहिं तव्हां लिखियो जवाब में त जेकॾहिं मां सिटूं खयूं आहिनि त मां उस्ताद गुलबार बुढ़ी खे पज़ीराई ॾियण जे लाइ खिलणु अचे थो पियो, त तव्हां उनखे पज़ीराई छा ॾींदव? पहिरीं शायदि उन जा जेतिरा शागिर्द आहिनि उहे तव्हां सिंध में कंहिं उस्ताद जा शायदि न हूंदा, शायदि कोन हूंदा एतिरा शागिर्द जेतिरा बाबा साईं जा शागिर्द आहिनि। ऐं पूरे पाकिस्तान जी कुंड कुड़िछ में हुनखे सुञातो वेंदो आहे। तव्हां जे सुञाणण या न सुञाणण सां को मसइलो पैदा नथो थिए पियो, पर अफ़सोस इहो थो थिए त तव्हां हिकिड़ी शइ चोरी कयो था त उन ते वरी पंहिंजो पाण साथ बि ॾियो उन्हनि सां। त ठीकु आहे बाबा, मूं चोरी कई आहे, को मसइलो कोन्हे, उन्हनि खां माज़रत करे सघो था, असां उन्हनि जे लाइ जेको आहे सो ख़िलाफ़ु कोन आहियूं, पर मञण वारो सुठो हूंदो आहे। सुणो साईं, इहो कलाम बाबा साईं लिखियो 1982 धारा। कुझु दोस्तनि सां जेकॾहिं हवाल थिया त बाबा इहो कॾहिं कलाम लिखियलु आहे, जॾहिं उन्हनि ॿुधायो त इहो कलाम उन टाइम खां वठी लिखियलु आहे 1982 धारा। उस्ताद असां वटि शादी प्रोग्राम में आयो ऐं उन्हनि ॻायो, ऐं उन खां बाद में जेको आहे सो बाबा जो एल्बम बि थियलु आहे। इंशाअल्लाह कुझु ॾींहंनि में मां कोशिशि में लॻो पियो आहियां, उन में एल्बम में ॻायल आहे कलाम। साईं आयो आहे, असांजा वॾा आयो, अदा सांवल बिल्कुलु खरो सच ॻाल्हायो आहे, जेको तव्हांखे शायदि पसंदि कोन आयो आहे। ऐं वधीक एतिरो चवंदुसि मां त उहो एल्बम मूंखे इंशाअल्लाह जल्दी मिली वेंदो। ऐं उन खां बाद में जेको हीउ कलाम तव्हां वटि पहुतो, सरमद सिंधी जशन मीरपुर बुढ़ो हो या शायदि शाम बहार हुई, घणो करे जशन मीरपुर बुढ़ो हो। उन में जॾहिं सरमद सिंधी आयो 1995-96 जी ॻाल्हि आहे, पोइ उन में सरमद महफ़िल पंहिंजी कई। ऐं उन खां बाद में जॾहिं बाबा स्टेज ते आयो त बाबा इहो कलाम ॻायो, पापी आहे सारी दुनिया मौला तुंहिंजी पापी आहे। जॾहिं बाबा जन कलाम इहो पूरो कयो त उन टाइम दोस्तनि सभई उथी उनखे दाद ॾिनो, ऐं सरमन सिंधी पाण हली करे बाबा वटि आयो ऐं चयईं त इहो कलाम मूंखे लिखी ॾियो। उन ॾींहुं उन ई स्टेज ते वेही करे उन चयो त मूंखे इहो कलाम लिखी ॾियो। बाबा चयसि हा यार लिखी ॾींदोसीं कॾहिं, पर उन महिल बि कोन लिखी ॾिनो। ऐं रही ॻाल्हि बि इहा त जेको उन खां बाद में उस्ताद गुलहसन गुल मलिक, जेको सिंध सुगर लोक अदब तंज़ीम सलात जो मरकज़ी सदर आहे, उन कालम उन सां हाल अहवाल कयो। उन ॿुधायो त बिल्कुलु इहो उस्ताद जो आहे। ऐं
इहो कलाम लिखी ऐं मूं ॾिनो हो सरमद खे जॾहिं शायदि PTV ते वियासीं। हिन जशन मीरपुर बुलडो खां बाद में PTV प्रोग्राम हुयो, असां उते वियासीं। उते जेको आहे सो सरमद घणी ज़िद कई त मूंखे इहो कलाम लिखी ॾियो, ऐं मूंखे उस्ताद चयो त गुल हिन खे लिखी ॾियो इहो कलाम। पोइ मूं इहो उस्ताद गुलसन जी ज़बानी त मूं इहो कलाम बिल्कुलु सरमद खे लिखी ॾिनो। ऐं कुझु ॾींहंनि खां बाद में, कुझु टाइम खां बाद में उहो ई कलाम जॾहिं सरमद जी आवाज़ में ज़ाहिद शेख जे नाले सां आयो। हा, कुझु चेंजिंगूं हूंदियूं, मां कोशिशि कयां थो त उहा रिकॉर्डिंग मूंखे मिली वञे त इनशाला जेको आहे सो तव्हांजे साम्हूं रखंदुसि मां। बाक़ी अदा सांवल बिल्कुलु सही पियो चए। ज़ाहिद शेख पाण खे जेतिरो ॻाल्हाए थो पियो, ऐं कुझु दोस्तनि कमेंट कया हुया उनखे अदा सांवल जे हेठां लिखियलु हो त असां उस्ताद गुलबार बुलड़े सां मिलंदासीं पाण, ऐं असांजो दोस्त हुयो सुहिणा साईं तव्हां, ऐं असां हुन खां पाण वज़ाहत कंदासीं। ऐं मां हुन सां हींअर ई फ़ोन ते ॻाल्हायां थो। सुहिणा साईं शायदि उहो कंहिं कॉपी करे मुंहिंजे हुन कमेंट कयो हुयो, आनंद लाल आहूजा। सुहिणा, अर्ज़ु इहो रखां त बाबा साईं जी फ़ौतगी 2014 17 जनवरी ते थी वई आहे। इहो तव्हांखे यादि रहे। जेकॾहिं दोस्त आहियो बाबा साईं जा त तव्हांखे इहो चवणु त जुगाए कोन थो। ठीकु आहे, तव्हां थी सघे थो तव्हां अणवाक़िफ़ हुजो उन शाइरी खां, पर मां एतिरो ज़रूरु चवंदुसि त बाबा साईं जी डेथ थी वई आहे ऐं वफ़ात थी वई आहे। वॾो टाइम थी वियो आहे, 6 साल मुकमल थी चुका आहिनि बाबा जी वफ़ात खे। ऐं तव्हां हींअर उन खां वीडियो वज़ाहत कीअं कंदो ऐं कॉल कंहिंखां पुछा कंदो मिठा। जॾहिं इहो कलाम सरमद सिंधी जे आवाज़ में बाबा साईं ॿुधो त बाबा साईं जन शायदि मूंखे यादि ज़हन में नथो अचे, एतिरो यादि अचे थो त सकरंड विया हुया। उते जेको आहे सो मुमताज़ मल्हा जेको उते रहंदो हो, बाबा जो शागिर्दु हो, सुठो ॻाइण वारो। जॾहिं बाबा हुन सां ॻाल्हि कई त हुन इहो ॿुधायो त बाबा इहो कलाम इहो ज़ाहिद शेख हिते ई रहंदो आहे, ज़ाहिद शेख हिते ई रहंदो आहे, शायदि हुनजो घरु सकरन में हुजे, हिते ई रहंदो आहे। जॾहिं उहो बाबा जन चयो त ठीकु आहे, अॼु हलूं था हिन सां हिकु हिकाणी करणी आहे, हिन सां ॻाल्हायूं त सही बाबा, तूं आख़िर जो चोरी करें थो, इहो कलाम में पंहिंजो नालो जो विधो आहे तव्हां त आख़िर कहिड़ी वजह जे करे। पोइ जॾहिं बाबा साईं जन उन मुमताज़ मल्हा सां गॾिजी जॾहिं उन वटि पहुता, ओताग ते विया, शायदि ओताग ते विया त उते हमरा हिकिड़ो वेठो, हुनखे चयूं त ज़ाहिद शेख खे घुरायो। हुन ॿुधायो त ज़ाहिद शेख घरु आहे, मां हींअर ई ॿुधायांसि थो, हितां हींअर उथी वियो आहे। जॾहिं चयईं उनखे ॿुधाइजो त उस्ताद बहार अली बुलडो आयो आहे। तव्हां चओ था त मुलाक़ात कोन थी आहे, बिल्कुलु मां मञां थो, थी सघे थो न थी हुजे मुलाक़ात, पर एतिरी वॾी ॻाल्हि का को ईअं अणवाक़िफ़ थी करे कोन कंदो आहे। पहिरीं जॾहिं उहे उते पहुता ओताग ते त हुन हमरा चयो, चई मां ॿुधायां थो पियो घर ॾे हुनखे। पोइ जॾहिं ज़ाहिद शेख खे ॿुधायूं त उस्ताद बहार अली बुलडो आयो आहे तव्हां सां मिलण, त हुन एट ए टाइम ते निकिरण खां जवाबु ॾिनो, चयईं त जेको आहे सो हुनखे चओ त मां घर ई कोन्ह। ऐं हींअर गवाही जे लाइ सरकी राजा रफ़ीक भाउ मोकिलियो आहे त अदा हबीब ॿार उन ॻाल्हि जी गवाही ॾींदुमि त मां नंढड़े हूंदे पंहिंजे ॻोठु हाजन हौत सरकी 1990 में मूं उस्ताद बहार अली ऐं निज़ाम बुलडो सां गॾु असां वटि शादी प्रोग्राम में ही कलाम उस्ताद बहार अली ॻायो हो त पापी आहे सारी दुनिया मौला तुंहिंजी पापी आहे, करे ज़ुल्म अञा न ढापी आहे। जी बिल्कुलु पहिरीं अहिड़ा काफ़ी आहिनि। 1982 जो मां अॻु में हवालो ॾिनो, ऐं मूं वटि 1986 जी डायरी पई आहे जंहिंमें उहो कलाम लिखियलु आहे। मां उहो बि तमामु जल्द उहो बि उस्ताद गुलसन वटि मौजूदु आहे, इनशाला त मूंखे मिली वेंदो, उमेदु आहे।
त मूंखे मिली वेंदो। मां जेको आहे सो तव्हां दोस्तनि जे अॻियां आणींदुसि ऐं कोशिशि मुंहिंजी इहा आहे त मां वीडियो रिकॉर्डिंग आणे तव्हां दोस्तनि जे नज़र कयां। ऐं उन खां बाद में शायदि सरमद फ़ौत थी वियो। बाबा चयो यार हाणे मौलनि सां कहिड़ा लेखा आहिनि, हाणे उनखे कहिड़ियूं वरी मयारियूं। पोइ को हुसैन सारंग महर घोटकी डिग्री कॉलेज में GS सिंध क़ौमी मवाज़ शायदि GS सिंध क़ौमी मवाज़ जो प्रोग्राम थियो। उन प्रोग्राम में शायदि हा अहमद मुग़ल आयल हो। पोइ उन जी कंपेयरिंग सॼे प्रोग्राम जी पूरे प्रोग्राम जी बाबा जे हवाले हुई। बाबा साईं जॾहिं कंपेयरिंग कई त उनखे ख़बर पई अहमद मुग़ल आयो। जॾहिं स्टेज ते आयो त अहमद मुग़ल खे स्टेज ते ॻाल्हाए करे चयईं दादा पंहिंजो तव्हांजो भाउ सुठो ॻाइण वारो आहे, लोक गीत ॻाईंदो आहे, पर उनखे चओ उनखे चओ त जेकॾहिं शाइरी वठो था त उन मालिक जे नाले सां ॻायो। जेका शाइरी वठो था हिक खां शाइरी वठी करे उहो कलाम कंहिं ॿिए जे नाले सां ॻाल्हाइणु सुठी ॻाल्हि न आहे। पोइ तॾहिं उन अहमद मुग़ल उन खां पुछा कई हुई। उन ई ॻाल्हि जा बि गवाह आहिनि मूं वटि। जेतिरियूं शाहिदियूं खपनि ज़ाहिर साईं तव्हांखे मां ओतिरियूं ॾींदुसि, गवाह खपनि ओतिरियूं ॾींदुसि। शरीयत में 3 हूंदा आहिनि पर हिते मां 1000 तव्हांखे ॾींदुसि, को मसइलो ई न आहे। तव्हां एतिरो यादि रखिजो त बिल्कुलु फज़ल साईं सही पिया फरमायो। एतिरो यादि रखिजो त बाबा त पंहिंजी जॻह ते आहे। बाबा जा जेके शागिर्द आहिनि, जेकॾहिं शाइरनि में नाला वठां, उहा ॻाल्हि मां खां अधु मां रहिजी वई त जॾहिं उहे बि शायदि मूं वटि जाम आहिनि, गंज आहिनि, जेतिरा चवंदो ओतिरा मिलंदुसि। ऐं रही ॻाल्हि इहा त उन प्रोग्राम में उन माज़रत कई हुई अहमद मुग़ल त बाबा थी सघे थो मुंहिंजे हथे खां ग़लती थी वई हुजे जंहिंजे करे मां अव्हां खां माज़रत कयां थो। ऐं तव्हां चओ था त उस्ताद ॿार खे त ख़ुशि थियणु खपे, गुलबार खे, त उनखे मुंहिंजे शाइरी जे करे पंहिंजो सिटूं खणण जे करे मुंहिंजी पज़ीराई मिली। त महबूब साईं तूं पज़ीराई कहिड़ी ॾींदे उनखे? बाबा खे त पूरी सिंध छा पूरो पाकिस्तान सुञाणे, पर उनखे त छॾियो उनजे शागिर्दनि खे बि सुञाणींदो आहे। जीअं फज़ल साईं हाणे फरमायो, बिल्कुलु उनखे जे शागिर्द शाइरनि में नाला खणंदो वञा त मां दादा सांवल मीराली आहे, दादा ज़ुल्फ़कार अली बुरड़ो आहे, जीअं अब्दुल रज़ाक शर हिकिड़ो पुराणो शाइर थी गुज़रियो आहे, अलाह उनखे जन्नत नसीब करे। दरिया ख़ान सोलंगी आहे, काफ़ी शाइर बाबा जा शागिर्द आहिनि। ॻाइण जे हवाले सां मां चवंदो वञा त ॻाइण जे हवाले सां मास्टर निज़ामुद्दीन बुरड़ो, मुमताज़ मल्लाह, फ़क़ीर अली हसन सावंत ऐं काफ़ी एतिरा दोस्त आहिनि, केतिरनि जा मां नाला खणां। सुगड़नि में काफ़ी सुगड़ दोस्त आहिनि जेके बाबा जा शागिर्द आहिनि। उस्ताद गुल हसन गुल मलिक जेको हींअर सिंध सुगड़ लोक अदब तंज़ीम सलात जो मरकज़ी सदर आहे पाकिस्तान जो। ऐं फ़क़ीर अला बख्श सामित, फ़क़ीर अब्दुल कादिर ओगाई, केतिरा नाला वठां। 1995 में बाबा ते जॾहिं MPhil में PhD कई हुई, शायदि मोनोग्राम लिखियो हुयो सोणे शमन, उस्ताद शमसुद्दीन शमन बुरड़ो। उहो MA फाइनल शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी में कयो, जेको उन मोनोग्राफ लिखियो हो 1995 में। उन में उन माना काउंट कया हुया त उन टाइम में 750 शागिर्द बाबा जा हुआ। हाणे वधीक तव्हां पाण अंदाज़ो लॻायो त उन खां पोइ बाबा तक़रीबन माना 19 साल ज़िंदा रहियो। छा उन 19 सालनि में को शागिर्द कोन आयो हूंदो, को शागिर्द कोन थियो हूंदो? महबूब साईं मौला अव्हां खे सलामत रखे। को एतिरो वॾो ॾाहो कोन आहियां जो तव्हांखे वेही कुझु शायदि मां बुरो बि ॻाल्हायो विधो हुजे, मां माज़रत कयां थो। पर पहिरीं थोरो ख़्याल सां पंहिंजो क़दम खणो
जेको ॻाल्हायो पंहिंजो एतिराम अदब सां ॻाल्हायो त बहितर रहंदो। न त जेका ज़बान तव्हां इस्तेमालु कयो था, जेका तव्हां ज़बान इस्तेमालु कयो था, शायदि इहा असांखे बि अहिड़ी ज़बान इस्तेमालु करणु अचे। ऐं अहिड़ी ज़बान इस्तेमालु करण जे लाइ असांखे तव्हां मजबूर न कयो त बहितर रहंदो। बाक़ी अदा सांवल अॻु में थियो आहे, असां हुन सां हर मोड़ ते गॾु आहियूं। पूरे असां बाबा जा शागिर्द, असां सभई जेके बि आहियूं, जेके बि शागिर्द आहियूं, उहे असां हिकिड़ी फैमिली जा मेंबर आहियूं। हा, असांजा ज़ाहिरी तज़ाद हुजनि, कीअं बि हुजूं, पर असां में कॾहिं बि इहा ॿियाई कोन ईंदी त असां कंहिंजी पुठि भराई न कयूं। जेकॾहिं अदा सांवल अॻु में थियो आहे त असांजा जेके बि दोस्त आहिनि, जेके शागिर्द आहिनि बाबा जा, उहे बिल्कुलु बाबा जा शागिर्द अदा सांवल सां गॾु आहिनि। ऐं हर मुमकिन कोशिशि करे इन ॻाल्हि खे साबित करे ॾेखारींदासीं त असां ही कलाम चोरी थियल आहे। निहायत शुक्रगुज़ार आहियां सभिनी दोस्तनि जो जेके लाइव ॾिसी रहिया आहिनि मूंखे। पंहिंजे महबूब साईं मुर्शिद साईं अब्दुल्ला साईं जन जो मां शुक्रगुज़ार आहियां जेके लाइव मूंखे ॾिसनि पिया। अदा फज़ल मीराली, अदा जलाल शेख करमपुर खां, महिरबानी पहिरीं सभिनी दोस्तनि जो शुक्रगुज़ार आहियां। मौला खे शाद आबाद रखे। आख़िर में हिकिड़ो नंढड़ो बैत पढ़ंदुसि बाबा साईं जो। जस जानब होए तो नासूरसी नवाज़ियो, जस जानब होए तो नासूरसी नवाज़ियो, आला फट फिराक जा लपे लूण विधोए, बाला बिरहबार चे को बहरी बाज़ बचोए, सुमण सुख खसियो ॾेई वई ॾाज ॾुखनि जा। महिरबानी सुणो, मौला खे शाद आबाद रखे। दुआउनि में यादि। सिंध सलामत, साथ सलामत।